इमाम इनकलाब शहीद सूरह बादशाह तहरीर आज़ाद लाल हुसैन। सिंध धरती जे गोले ते केतरनि ई सूरह सपूतनि जन्म वरितो आहे जिन धरती ऐं धरती वासियुनि ख़ातिर पंहिंजे जानिन जा नज़राना ॾेई वेसा बाल रखियो आहे, जिन मां इमाम इनकलाब शहीद सूरह बादशाह हिकु आहे। सूरह बादशाह 13 सफ़र 1327 हिजरी बमुताबिक 6 मार्च 1909 ईस्वी में पीर साईं शाह मर्दान शाह अवल जे घर में जन्म वरितो। शहीद सूरह बादशाह आज़ादी पसंद हो पाण, जिन वालिद जी वफ़ात खां पोइ राशिदी ख़ानदान जी गादी जा 12 सालनि जी जमार में जानशीन बणिया। तंहिंखां पोइ मथसि जमायत समेत ॿियूं अनेक ज़िम्मेवारियूं पाण, जिन पग ॿधण खां पोइ उन वक़्त जी हुकूमत खां छुटकारे जे लाइ जदोजहद शुरू कई। जॾहिं त सूरह बादशाह अंग्रेज़ हुकूमत खां बेइंतहा नफ़रत कंदा हुआ ऐं होॾां हुकूमत खे घुमंड हो त हिन नंढी उमिरि जे पागारे खे माल ऐं मिल्कत जी लालच ॾेई पंहिंजो बणाए छॾींदासीं। पर सूरह बादशाह जी जदोजहद जी शुरूआती मरहलनि में सूरह बादशाह संदसि चाचे अली गौहर शाह राशिदी खे अंग्रेज़ सरकार खां मिलियल आफ़रीन नामे खे पट ते पुर्ज़ा करे अंग्रेज़ सरकार खां नफ़रत जो इज़हार कयो। जॾहिं त आफ़रीन नामा टोड़ण समेत ॿियनि अनेक कारनामनि जूं हुकूमत खे सननि वाठनि तहत ख़बरूं मिलियूं त हुकूमत जा सोचियल प्लान चिकनाचूर थी विया ऐं वेतर परेशानी जे वर चढ़ी वई ऐं वीचारणु लॻी त ही नंढी उमिरि जो पागारो हिन उमिरि में अहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिए पियो ऐं असांजी हुकूमत खां नफ़रत जो इज़हार करे पियो। तंहिंखां पोइ सरकार सूरह बादशाह मां हिकु भेरो ॿीहर उमेदु रखी तोहफ़े तौरु हथियार ऐं सर जो लक़ब ॾियारे मोकिलिया त जीअं सूरह बादशाह जी दिलि में सरकार लाइ हमदर्दी पैदा थिए। पर हिन धरती जे सपूत पुट लतीफ़ साईं जे हिन शहर खे मद्देनज़र रखंदे सजण ई साणे के अणासी विसरे हैफ़ इतनी के हो वतन जिन विसारियो इहो चई ठुकराए छॾियो त हथियार असां वटि खोड़ आहिनि ऐं लक़ब असां लाइ पागारो काफ़ी आहे। जॾहिं इहो सरकार सूरह बादशाह जो रवैयो ॾिठो त गोरनि जी सरकार सोचो सूरह बादशाह कॾहिं बि असांजो हमदर्द न थींदो। तंहिंखां पोइ गोरनि जी सरकार सूरह बादशाह खे कूड़नि केसनि में फासाइणु शुरू कयो। जुड़तू केसनि में फासाए इदालतनि मां सज़ाऊं ॾियारे मुख़्तलिफ़ जेलनि में रखियो वियो, जिते सूरह बादशाह जूं केतिरनि इनकलाबी अॻुवाणनि सां मुलाक़ातूं थियूं। जॾहिं त गोरी सरकार पारां सूरह बादशाह जी जमायत खे पिणु तरह तरह जूं अज़ियतूं ॾिनियूं वयूं। सूरह बादशाह जी जेल में आज़ादी खां पोइ जिन वतन जी आज़ादी जी तहरीक खे वधीक सगारी बणाइण लाइ हिकु खुफ़िया फोर्स तयारु कई, जिन खे गिड़ंग बंगले में अंग्रेज़ सरकार खे मज़ाहिमत जी तरबियत ॾिनाई। जॾहिं त उन वक़्तु सिंध धरती जा केतिरा ई वॾेरा अंग्रेज़ सरकार जा हमदर्द बणियल हुआ, जिन खे अंग्रेज़ सरकार ज़मीनूं वॾा उहिदा इनाम ऐं मीर पीर खान साहिब समेत ॿिया अनेक लक़ब पिणु ॾिना विया। सिंध जे वॾेरनि चंद टकनि ऐं अंग्रेज़ी लक़बनि ते ज़मीर विकिणी अमीर बणिजी विया। सिंध जे वॾेरनि सूरह बादशाह जी जमायत ऐं आज़ादी जी तहरीक जी हमदर्दनि खे ई वॾेरकियूं सज़ाऊं ॾिनियूं ऐं ज़ुल्म कया विया। तंहिं बावजूद सूरह बादशाह रुक जी दीवार बणिजी वतन या कफ़न आज़ादी या मौत जे नारे ते क़ाइमु रहियो ऐं संदसि जमायत सगोरी बि सूरह बादशाह जे हुकम ते लब्बैक चई साह जी आख़िरी घड़ी ताईं अंग्रेज़ सरकार खां मज़ाहिमत कंदी रही। सूरह बादशाह अंग्रेज़ सरकार खे मुआशी हवाले सां धक रसाइण लाइ संदसि जमायत खे विलायती कपिड़ो ऐं ॿियूं शयूं इस्तेमालु करण खां मना कयाई, जंहिं करे अंग्रेज़ सरकार खे वॾो धक रसियो। अंग्रेज़ सरकार वाइड़ाइप जो शिकार थी वई ऐं आतश में अची सूरह बादशाह ते कूड़ा केस दाख़िल करे कोर्टनि में केस हलाए कूड़ा शाहिद पेश करे फांसी जी सज़ा ॿुधाई वई, जंहिं ते अमल कंदे 20 मार्च 1943 ईस्वी ते सेंट्रल जेल हैदराबाद में शहीद सूरह बादशाह खे फांसी चाढ़ियो वियो। सूरी या सिंगार असल आशिकनि जो मरण मोटण महणू थिया निज़ारी निर्वार कुसण जो करार असल आशिकनि खे। सूरह बादशाह लतीफ़ साईं जे हिन बैत खे मद्देनज़र रखंदे फांसी जे फंदे खे चुमी ॾेई मुल्कंदे सूली जो सिंगार बणिजी वियो ऐं चवंदा आहिनि त शहीद कॾहिं मरंदा न आहिनि, हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। उन में
को शक नाहे त इहा हक़ीक़त ते मुबनी ॻाल्हि आहे, जंहिंजो मिसाल सूर्य बादशाह आहे, जंहिंखे शहीद थिए खे 29 वरह गुज़री चुका आहिनि, पर अॼु बि हू मूं समेत किरोड़े माण्हुनि जी दिलनि ते राज करे थो, जंहिंखे पूरी दुनिया जा माण्हू मोहबत मां यादि कनि था ऐं वॾियूं वॾियूं तक़रीबूं कोठाए सुनहरी लफ़्ज़नि में भेटा पेश कनि था।